हाणे सिजावल मां राज़ पठाण जी ही रिपोर्ट। टाउन कमेटी सिजावल में करायल तरक़ियाती कमनि जी रक़म न मिलण ख़िलाफ़ ठेकेदार पारां पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ एहतिजाज। सिजावल जे ठेकेदार ओस्मान लुठियो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतिजाज कंदे चयो त मूं चेयरमैन टाउन जे चवण मुताबिक़ सिजावल शहर में तरक़ियाती कम जिन में रोडनि घटियुनि गटर नालनि जी तइमीर वाटर सप्लाई जी मरमत वग़ैरह शामिल आहिनि जेके मूं तइमीर कराया आहिनि पर इन्हनि कमनि जी रक़म मूंखे नाहे ॾिनी वई। हिन चयो त मुंहिंजी टाउन कमेटी सिजावल ते 25 लख रुपया रहत आहे जिन मां अॻूणे चेयरमैन 5,78,000 जा चेक पिणु जारी कया हुआ जेके वक़्तसर कैश न थी सघिया ऐं हाणे एडमिनिस्ट्रेटर सिजावल उन्हनि ते काउंटर सही करण लाइ तयारु नाहे। ठेकेदार ओस्मान चयो त मूं हणा वणा ख़र्च करे मिलियल कम मुकमल कराया ऐं बिल बि ऑडिट मां पास कराया पर रक़म नथी ॾिनी वञे। हिन सूबाई वज़ीर बल्दियात डिप्टी कमिश्नर सिजावल समेत आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ करे मूंखे हक़ ॾियारियो वञे।